अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 3 अप्रैल 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जारी। सिरैकी क़ौमपरस्त तनज़ीमनि पिणु एहतिजाज जो सिलसिलो शुरू करे छॾियो। सिंधु दरिया बचायो तहरीक जो अॼु गंबट में एहतिजाजी जलसो। जीए सिंध मुहाज़ पारां सुभाणे मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतिजाजी धरना हंया वेंदा। सांगड़ ज़िले में बदमनी वधी वई। चोटारियूं सान्हे जे मुतासिरनि सां बि इंसाफ़ न थियो। बाखोड़े वासी पेट्रोल पंप मालिक खां फुर कंदड़ जवाबदार बि गिरफ़्तार न थी सघिया। काल्ह फुर दौरान जवाबदारनि 2 ॼणनि खे ज़ख़्मी करे छॾियो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंधु दरिया ते धाड़े ऐं कैनालनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। सॼी सिंध में एहतिजाजी तहरीक जारी आहे। सिरैकी क़ौमपरस्त जमायतनि पिणु पंजाब जे केतिरनि इलाइक़नि में एहतिजाजी तहरीक शुरू करे छॾी आहे। सिंधु दरिया ते कैनालनि ख़िलाफ़ शहीद बेनज़ीर भुट्टो ब्रिज कोट मिठण शरीफ़ ज़िले राजनपुर में सिरैकी क़ौमपरस्त तनज़ीमनि पारां एहतिजाजी रैली कढी वई। सिरैकी एक्शन कमेटी जे मरकज़ी चेयरमैन ऐं चोलिस्तान बचायो तहरीक जे सरबराह राशिद अज़ीज़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी रैली कढी वई, जॾहिं त नामियारो दानिश्वर ऐं लेखक ज़हूर धरेजा ऐं ॿिया अॻुवाण पिणु एहतिजाज में शरीक हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया ते कब्ज़े जी कोशिशि कई पई वञे। पंजाब पारां सिंधु दरिया जो नालो मटाए पंजाब दरिया रखण जी साज़िश बि कई वई। सिंधु दरिया मां कैनाल कढण जो सभ खां वधीक नुक़सानु सिंध खे पहुचंदो ऐं उनखां पोइ सिरेकिस्तान खे सभ खां वधीक नुक़सानु पहुचंदो। असीं कंहिं बि सूरत में इन मनसूबे खे क़बूल न कंदासीं। अॻुवाणनि जो वधीक चवणु हो त चाहंदा असल मसला जिहड़ी फसाद दी वॾी जड़ है कारपोरेट फार्मिंग। असल फसाद दी जड़ कारपोरेट फार्मिंग दे तहत ਜਿਹੜੀਆਂ ਜ਼ਮੀਨਾਂ ਲੱਖਾਂ ਏਕੜ ਜਿਹੜੀ ਜ਼ਮੀਨ ਹੈ ਉਹ गैर चोलिस्तानियों को इलाट कर दी गई है और वो ਲੱਖਾਂ ਏਕੜ ਜ਼ਮੀਨ ਤੇ मुस्तकिल कब्जे सांगे सिंध दरिया दे उत्ते डाका मारते इथों नहरां खिदी वेंदे सीधा चोलिस्तान। ये नहरां कोई चोलिस्तानियों वास्ते सराइकियां वास्ते कह नहीं वेंदियां पियां। ਇਹ ਉਹ ਜਿਹੜੇ ਕਾਰਪੋਰੇਟ ਫਾਰਮਿੰਗ ਦੇ ਤਹਿਤ ਜਿਹਨੇ ਕੋਈ ਲੱਖਾਂ ਏਕੜ ਰਕਬਾ ਦਿੱਤੇ ਨੇ, ਇਹ ਪਾਣੀ ਹੁਣੇ ਕਿਤੇ ਵੇਂਦਾ ਪਏ। ਇੱਕ ਤਾਂ ਪਾਣੀ ਆਲਰੇਡੀ ਤੁਹਾਡੇ ਸਾਹਮਣੇ ਹੈ ਕਿ ਸਿੰਧੂ ਦਰਿਆ ਦੇ ਵਿੱਚ ਪਾਣੀ ਘਟ ਥੀ ਨਾ ਵੇਂਦੇ। ਇਹ 50-60 ਸਾਲਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਜਿਹੜੀ ਸੂਰਤ ਹਾਲ ਹੈ ਤੁਹਾਡੇ ਸਾਹਮਣੇ ਹੈ। ਪਰਲੀ ਸਾਈਡ ਤੋਂ ਵੀ ਠੱਟਾ ਬਦੀਨ ਸਮੁੰਦਰ ਉੱਤੇ ਚੜਿਆ ਆਮਦੇ ਚੁੱਕੇ ਮਿੱਠਾ ਪਾਣੀ ਉੱਥੇ ਕਹਿ ਨਹੀਂ ਪੁੱਜਦਾ ਪਿਆ। ਲਿਹਾਜ਼ਾ ਮੈਂ ਇਹ ਆਖਣਾ ਚਾਹੁੰਦਾ ਕਿ ਸਿੰਧੂ ਦਰਿਆ ਦੇ ਸਭ ਤੋਂ ਅਹਿਮ ਤਰੀਨ ਫਰੀਕ असा सराइकी लोग जेड़े कि 750 किलोमीटर सिंधु दरिया सराइकिस्तान तो गुजरते, अगर इतना वो पंजाब वाले कब्जा कर गए तो सिंध को ही को बड़ा नुकसान थी से। वो हुणे नाला दे खड़न के भी सिंध दरिया दे ना सा पंजाब दरिया रखे सू। असा उन्हें को आदो तोरी मां की जरूरत नहीं कि सिंध दरिया दे ना तो पंजाब दरिया रखो। ये तोरे प्यू दे सिंध दरिया जिंदाबाद, सिंध दरिया जिंदाबाद, हमलावर हमलावर। सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतिजाजी तहरीक हलंदड़ आहे। काल्ह बि मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। ग़ुलाम शाह मोरी खां तलहार ताईं सिंधु दरिया ते धाड़ो नामंसूर जे उनवान हेठि रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी डॉक्टर सुमार खोसो, इफ़्तिख़ार खोसो
SUP अॻवान आज़ाद अमीर पहवर शफ़ीदल मंज़ूर आरिसर अमर संग राठौड़ अब्दुल कादर चांडियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त असीं कंहिं बि सूरत में सिंधु दरिया ते धाड़ो क़बूल न कंदासीं। हुननि मुतालबो कयो त फौरी तौरु मनसूबो वापसि वरितो वञे। दौलतपुर में पिणु शागिर्दनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो, जंहिंमें सिंधी अदबी संगत शाख दौलतपुर जे उहिदेदारनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। सिंधु दरिया जे पाणीअ ते नाजाइज़ कब्ज़े ख़िलाफ़ अॼु गंबट में एहतिजाजी जलसो मुनक़िद कयो वेंदो। सिंधु दरिया बचायो तहरीक पारां मुनक़िद थींदड़ जलसे में तहरीक जो कन्वीनर ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जो सदर सैयद ज़ैन शाह ख़ुसूसी तौरु शिरकत कंदो, जॾहिं त 5 अप्रैल ते सकरन खां हैदराबाद ताईं बेदारी मार्च कयो वेंदो, जेको हैदर चौक हैदराबाद ते ख़तमु थींदो, जिते सैयद ज़ैन शाह, डॉक्टर सफदर अब्बासी, हलीम आदिल शेख, अयाज़ लतीफ़ पलीजो, काशिफ सईद शेख ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। 6 अप्रैल ते कराची प्रेस क्लब ते पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो, जंहिंमें हलीम आदिल शेख ऐं ॿिया अॻवान शरीक थींदा। 7 अप्रैल ते पटिशन दाख़िल करण जे हवाले सां नवाबशाह ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में दस्तख़ती मुहिम जूं कैंपूं लॻाए वेंदियूं, जंहिंमें हज़ारे माण्हुनि जी शिरकत कराई वेंदी। 8 अप्रैल ते भान सैदाबाद ऐं सेवण में दस्तख़ती मुहिम जे सिलसिले में कैंपूं लॻाए वेंदियूं ऐं जोही में एहतिजाजी जलसो मुनक़िद कयो वेंदो। उन्हनि समूरनि प्रोग्रामनि में सैयद ज़ैन शाह ऐं ॿिया अॻवान शिरकत कंदा। ॿिए तरफ़ सैयद ज़ैन शाह पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त ज़ालिम हुकुमराननि अवाम खे इन हालत ते पहुचायो आहे जो ईद जा ॾींहं बि एहतिजाज में तब्दील थी विया आहिनि। ईद अल फितर जे ॾिहाड़े ते बि माण्हुनि एहतिजाजी मुज़ाहिरा कया। सिंध जी गैरतमंद अवाम, सियासी समाजी कारकुननि, बाशऊर शागिर्दनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हारियुनि खे संदन बेमिसाल मज़ाहिम ते ख़िराज तहसीन पेश करियां थो। हुन चयो त सिंधु दरिया असांजो इश्क़ आहे, उन खां सवाइ सिंध जो तसुर बि मुमकिन न आहे। जेकॾहिं असांखे पंहिंजे दरिया खे बचाइण लाइ पंहिंजी जान ॾियणी पई त उहा बि क़ुर्बान कंदासीं ऐं असीं कंहिं बि सूरत में पुठिते न हटंदासीं। हर क़ीमत ते पंहिंजे सिंधु दरिया जो दिफ़ा कंदासीं। सैयद ज़ैन शाह जो वधीक चवणु हो त सिंध जे अवाम पीपल्स पार्टी जी हुकूमत ऐं सदर जे चालबाज़ियुनि खे मुकमिल तौरु रद्द करे छॾियो आहे। पार्टी जा वज़ीर मुसलसिल कूड़ ते कूड़ ॻाल्हाए रहिया आहिनि, पर कूड़ जा पेर नाहिनि हूंदा। सिंध जे पाणी ते कब्ज़े में पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत ऐं कंपनी सरकार सां बराबरि जी शरीक आहे। पीपल्स पार्टी जो मकरूह चहिरो हाणे वधीक लिकी नथो सघे, छाकाणि त उनजूं साज़िशूं ऐं मुफ़ाद परस्ती सभिनी जे साम्हूं बेनक़ाब थी चुकी आहे। सिंध जो पाणी विकिरो कंदड़नि जो अंजाम वेझो आहे ऐं अवाम उन्हनि खां सख़्तु हिसाब वठंदो। हुन चयो त असां पीपल्स पार्टी ऐं उनजे सदर आसिफ ज़रदारी खे सख़्तु वार्निंग ॾियूं था त जेकॾहिं हूअ वाक़ई पंहिंजे अमल ते शर्मिंदा आहिनि त हू फौरी तौर ते 6 नवां कैनाल ठाहिण वारे गैर क़ानूनी फ़ैसिले खे रद्द कनि। ॿी सूरत में सिंध जो अवाम हुन लाइ धरती तंग करे छॾींदो। जीअं सिंध क़ौमी पार्टी पारां बुलड़ी शाह करीम में कैनालनि, डैमनि ऐं ज़मीन जी वालार ख़िलाफ़ जीअं सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़ंवर, कादर बख़्श ज़ंवर, वकार मीराणी ऐं आस वज़ीर हसन अंसारी जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी धरणो हयो, जंहिंखे ख़िताब कंदे अॻवान चयो त सिंधु दरिया खे सुकाइण में PP शरीक आहे। पीपल्स पार्टी सां वास्तो रखंदड़ सदर आसिफ ज़रदारी कैनालनि जी मंज़ूरी ॾिनी आहे। हाणे पीपल्स पार्टी वारा पंहिंजो ॾोह लिकाइण लाइ एहतिजाजनि जो ढोंग करे रहिया आहिनि। अॻवाननि वधीक चयो त असांजी जदोजहद सिंधु दरिया खे बचाइण लाइ जारी रहंदी। उन मौक़े ते ख़िताब कंदे जीअं सिंध क़ौमी पार्टी जे सरबराह नवाज़ खान ज़ंवर चयो त अॼोको एहतिजाज सिंधु दरिया ते 9 कैनालनि जे ख़िलाफ़ आहे। सिंधु दरिया ते ऐं उनजे भरतुनि नदियुनि ते ठहंदड़ 9 डैमनि जे ख़िलाफ़ आहे, 9 बैराजनि जे ख़िलाफ़ आहे ऐं साॻिए वक़्तु कारपोरेट फार्मिंग जे नाले में, ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले में सिंध जे ज़रई ज़मीननि जी वालार जे ख़िलाफ़ आहे। शहबाज़ शरीफ़ जी वफ़ाक़ी हुकूमत जंहिंमें पीपल्स पार्टी बराबरि जी भाङे भाईवार आहे ऐं सिंध हुकूमत मुराद शाह जी
उहे सभु इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त सिंधू दरिया ते नवां कैनाल ठाहिजनि, सिंधू दरिया ऐं उनजे भरतू मुआवन दरियाहनि ते नवां डेम ठाहिजनि ऐं साॻे वक़्तु उहे सिंध जे ज़मीननि खे तीनवाल करण जे मामले ते बि मुतफ़िक़ आहिनि। हीउ फ़ैसिलो शहबाज शरीफ़ जी वफ़ाक़ी हुकूमत, आसिफ ज़रदारी, मुराद शाह जी सिंध हुकूमत ऐं गद्दार पीपल्स पार्टी जो गॾियल फ़ैसिलो आहे त सिंधू दरिया ते डेम थियनि। पीपल्स पार्टी खे इहा उमेद कान हुई, इहा तवक़ा कान हुई त सिंधी ईअं एहतिजाज बि करे सघनि था। वॾेरा पोइ उहो नवीद कमर हुजे या आसिफ ज़रदारी हुजे, सिंधियुनि खे बेवकूफ़ था सम्झनि, पर आसिफ ज़रदारी जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ सिंध एहतिजाज करे सिंधियुनि साबित कयो तूं ज़िंदह क़ौम आहीं ऐं पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे दरिया जी हिफ़ाज़त जे लाइ आसिफ छा कंहिंसां फ़ख़्रु खाइण जी सलाहियत, हौसलो ऐं सघ रखनि था। तंहिंजे करे हिन एहतिजाज जे नतीजे में आसिफ ज़रदारी परेशान थी वियो आहे। गॾियल पार्लियामेंट जे गॾियल इजलास खे ख़िताब कंदे हू चयो त वफ़ाक़ी हुकूमत जे अहिड़नि फ़ैसिलनि जे करे वफ़ाक़ ते दबाव थो पए, हुकूमती फ़ैसिलो वापसि वठे। कमज़ोर तरीन सदर, वीचारो जीतामड़ो सदर, शेख हयात के ज़माने में लिखियो, हूअं त वॾेरो हिलरे हिल माना बाज़, सिंधी वॾेरो हूअं त बाज़ वांगुरु आहे, बाज़ कमज़ोर पखियुनि जो शिकार कंदो आहे। हूअं त वॾेरो हिलरे ॾाठी या सरकार तुंहिंजी झिरकी जेॾी दिलड़े, आउं उन शहर में तरमीम करे चवंदो आहियां, हूअं त वॾेरो हिलरे जाॻियल आहे अवाम तुंहिंजी झिरकी जेॾी दिलड़े। सिंधी अवाम जाॻी पियो आहे त ऐवान सदर में ज़िलज़िलो आहे, पार्लियामेंटनि में ज़िलज़िलो आहे। नवाज़ शरीफ़ परेशान, शहबाज शरीफ़ परेशान, मुराद शाह परेशान, आसिफ वीचारो त बीमार थी पियो आहे। हूअ इंसान जे नाते न आउं कंहिंजे बीमारी जी दुआ घुरंदो आहियां या पिट ॾींदो आहियां, ऐं न ई कंहिंजे मरण जी तमन्ना या पिट ॾींदो आहियां। जो बुले शाह चयो त दुश्मन मरिए त ख़ुशि न थी वे, जो हिकु दिन सॼणा नूं बि मरणा आहे। सो असां न कंहिंजे मरण जी तमन्ना था करियूं, न कंहिंखे पिट था ॾियूं, पर गद्दारनि जो अंजाम इहो थींदो आहे जेके माण्हू दरियाहनि सां विढ़ंदा, वतन सां विढ़ंदा, उहे बीमार थींदा, कोड़िया थी मरंदा। सिंधू दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ मुसलसल जदोजहद कंदड़ सिंधी क़ौम खे सलाम पेश कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, मरकज़ी नायब सदर हुरून निसा पलेजू ऐं सतार रिंद पंहिंजे गॾियल प्रेस बयान में चयो आहे त सिंधी क़ौम पंहिंजे दरिया ऐं धरती खे बचाइण लाइ हर ॾींहुं, हर घड़ी, हर पल एहतिजाज में आहे। सिंधू दरिया बचाइण वारी सिंधी अवाम जी जदोजहद में सिंधी मीडिया तमामु घणो अहम किरदारु अदा कयो आहे। असीं सिंध जे साफ़िन, कलमकारनि, अदीबनि, दानिश्वरनि, आर्टिस्टनि खे जस ॾियूं था जिन सिंधी ज़िंदगी ऐं मौज जे मसइले ते सिंधी क़ौम जो भरपूर साथ ॾिनो आहे। ईद ऐं जुमे जे ख़ुतबनि में सिंधू ते धाड़े ख़िलाफ़ ॻाल्हाईंदड़ पेशी इमामनि पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु निभायो आहे। सिंध जे नियाणियुनि पंहिंजे हथनि ते मेहंदी सां नो मोर कैनाल इन इंडस रिवर लिखी हुकूमत खे वाज़िह पैगाम ॾिनो आहे त सिंध जो बचो पंहिंजे सिंधू दरिया खे बचाइण लाइ जंग जे मैदान में आहे। अॻवाननि वधीक चयो त सिंधी क़ौम जी ही पुरअमन जमहूरी जदोजहद सिंधू दरिया जा वहिकरा बहाल कराइण ताईं जारी रहंदी। 1853 खां हिन महिल ताईं पंजाब सिंध जे हिसे जो पाणी चोरी कंदो रहियो आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त पंजाब जे हुक्मराननि खां गुज़िरियल पौणे 2 सदियुनि जे धाड़े जो हिसाब वठूं। हुन चयो त पंजाब सरकार ऐं इस्टेब्लिशमेंट सिंध मथां ज़ोरी ज़बरदस्ती मढ़ियल 1991 वारे ठाह खे बि थुॾे छॾियो आहे। इरसा टेरुखी फार्मूलो आणे अमली तौरु 1991 वारे पाणी ठाह खे बेअसर बणाए दफ़न करे छॾियो आहे। हुन चयो त सिंधू दरिया जे पाणी जी विरासत वारो 1945 वारो सिंध पंजाब पाणी ठाह सिंध पंजाब पाणी तकरार खे मुस्तक़िल हल करण जो वाहिद ज़रियो आहे। सिंध पंजाब पाणी ठाह 1945 ते अमल करण खां सवाइ हिन मसइले जो नबेरो मुमकिन न आहे।
उन करे फौरी तौरु सिंध खे 1945 वारी पाणी ठाह मूजिबि हिसो ॾिनो वञे। रसूल बख्श पलीजे साहिब ज़बरदस्त तहक़ीक़ करे सिंध पंजाब पाणी तकरार जो हल अॻु में ई ॿुधाए छॾियो आहे। वफ़ाक़ी सरकार फौरी तौरु 1945 वारे पाणी ठाह ते अमल करण लाइ प्लानिंग करे। पीपल्स पार्टी ड्रामेबाज़ी बदिरां 1945 वारे पाणी ठाह ते अमल करण लाइ वफ़ाक़ी सरकार ते ज़ोर भरे। अॻवाननि वधीक चयो त सिंधी क़ौम कंहिं बि सूरत में सिंधू ते को बि कट बर्दाश्त न कंदी। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे जे सॾ ते 6 केनालनि सिंधू दरिया ते धाड़े कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ नसीम नगर चौक कासमाबाद हैदराबाद ते सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर ज़ीनत समूह नुसरत ख़ासकेली क़ौमी अवामी तहरीक जे अॻवाननि नज़ीर बुलेदी बाबू मेमण जी अॻवाणी में मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौक़े ते सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर ज़ीनत समूह ख़िताब कंदे चयो त हीअ जियापे जी जंग आहे। सिंध में रहंदड़ समूरियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सिंधू दरिया ते धाड़े ख़िलाफ़ जदोजहद कनि ऐं आवाज़ उथारिन। सिंधू दरिया सिंध जी दिलि आहे। शहबाज़ शरीफ़ ऐं आसिफ़ ज़रदारी सिंध जी दिलि कढे रहिया आहिनि। दिलि खां सवाइ सिंध बंजर थी वेंदी ऐं 7 करोड़ सिंधी आहिस्ते आहिस्ते उञे बुख में मरी वेंदा। ग्रीन पाकिस्तान सिंध जे हज़ारें एकड़ ज़मीननि ते कब्ज़े जो मनसूबो आहे। सिंध जी लखें एकड़ ज़मीन मुख़्तलिफ़ कंपनियुनि ऐं इदारनि खे ॾेई सिंधी माण्हुनि खे पंहिंजी धरती तां बेदख़ल करण जो सिंध दुश्मन मनसूबो जोड़ियो वियो आहे। सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी जनरल सेक्रेटरी नुसरत ख़ासकेली ख़िताब कंदे चयो त सिंधू दरिया ते धाड़ो कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। 6 केनाल ग्रीन पाकिस्तान ऐं कारपोरेट फार्मिंग मनसूबा सिंध दुश्मन आहिनि। PP हुकूमत जी एजेंडा ते सिर्फ़ु इक़्तिदार ऐं करप्शन करणु चाहे थी। 7 करोड़ सिंधी पंहिंजे दरिया लाइ जदोजहद जे मैदान ते आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत सिंधी माण्हुनि जे एहतिजाज खे नज़रअंदाज़ न करे। क़ौमी अवामी तहरीक ज़िले हैदराबाद जे सदर नज़ीर बुलेदी ख़िताब कंदे चयो त सिंधी माण्हू पंहिंजे दरिया खे बचाइण लाइ रत जे आख़िरी फुड़े ताईं विढ़ंदा। हीअ नसलनि जी जंग आहे। PP बहरूपी आहे। ऐवान सदर में कैनालनि जी मंज़ूरी सदर आसिफ़ ज़रदारी ॾिनी ऐं सिंध में बिलावल ज़रदारी ऐं वज़ीर अला समेत PP वज़ीरनि वाॻूं वारा ॻोढ़ा ॻाड़े सिंध जे अवाम खे बेवकूफ़ बणाइण जी कोशिशि कई आहे। सिंध जो अवाम कैनाल कंहिं बि सूरत में कढणु न ॾींदो। जीअं सिंध मुहाज़ पारां सुभाणे मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतिजाजी धरणा ॾिना वेंदा। सुभाणे यानी 4 अप्रैल मोरो में कैनालनि ख़िलाफ़ ऐलानियल एहतिजाज जी कामयाबी जे सिलसिले में GA सिंध मुहाज़ जो चेयरमैन रियाज़ चांडियो नवाब वली मोहम्मद पहुतो, जिते हुन मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान सां मुलाक़ातूं करे एहतिजाज में शिरकत जी दावत ॾिनी। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे GA सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो चयो त सिंधू दरिया मथां 6 केनाल कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। सिंधू दरिया सिंध जे माण्हुनि जो जियापो आहे। दरिया मथां 6 तकरारी कैनाल को बि सिंधी ठहणु न ॾींदो। कैनाल ठहण सां सिंध जी ज़राइत आबी जीवत लखें एकड़ सिंध जूं ज़मीनूं इंडस डेल्टा समेत मैशियत मुतासिर थींदी। हुन चयो त कंहिं बि सूरत में कैनाल ठाहिणु न ॾींदासीं। ताक़त जो इस्तेमालु कयो वियो त सख़्तु मज़ाहिमत कंदासीं। उन मौक़े ते सिंध अवामी सथ जो चेयरमैन नामियारो शाइर महर डिबाई, वाइस चेयरमैन रियाज़ खीमटियो, यूनियन काउंसिल अहमद बुघियो जो चेयरमैन खमीसो ख़ान भंड, आकाश लाखो, ज़ैन भुट्टो, ज़ुहेब लाखो, शाहनवाज़ ख़ासकेली, ग़ुलाम हुसैन कोंबर ऐं ॿिया मौजूदु हुआ। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे GA सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो वधीक चयो त GA सिंध GA साईं GM सैयद 4 अप्रैल भुट्टे साहब जी बेगुनाह फांसी जो ॾींहुं आहे, अदालती क़त्ल आहे, पर सिंध जे 7 करोड़ माण्हुनि जे ज़िंदगीअ जो देवता जो नालो दरियाए सिंध आहे। उन ॾींहं ते असां एहतिजाजनि मोरो, नसीराबाद ऐं जामशोरे में धरणनि जो फ़ैसिलो कयो आहे। असां धरणनि ते वेहंदासीं। सिंध वासियो ॼाणो था त पीपल्स पार्टी ऐं ज़रदारी माफ़िया आसिफ़ ज़रदारी ऐं बिलावल जेका तबाही कई, ज़मीनूं खपायूं, रुश्वत जी बाज़ार गरम कयूं, बुख बदहाली, मलक रियाज़, DHA, बिल्डर्स, जामशोरो ठट्टो विकिरो थी वियो, सिंध जो ॿेटनि ते कब्ज़ा करायूं। ही तबाहीअ जो नालो आहे आसिफ़ ज़रदारी ऐं बिलावल ज़रदारी।
पर नाहक ऐं ज़ुल्म आहे। धरती जा गैरतमंद पुट मुंहिंजूं न्याणियूं भाउरो दरिया खपाइबा आहिनि। अरगूननि तुरखाननि कुठो असांखे मारे विया अंग्रेज़ ईरानी, पर असां कॾहिं न झुकियासीं, न कॾहिं असांजो दरिया वियो। ए सिंध जा पुटो, ए सिंध वासियो, ही ज़रदारी जो अज़ाब आहे जो असांजो दरिया खपी वियो। दरिया खपी वियो त ज़िंदगी खपी वई, गैरत खपी वई, असांजो नंग नामूस खपी वियो। अचो त ही धरती जो गद्दार आसिफ ज़रदारी, ही मुराद शाह ऐं बिलावल ज़रदारी, जिन सिंध जे बचे बचे खे पिनायो आहे, बुख मारियो आहे, अव्हां खे धाड़ेल ॾिना अथनि, अव्हां खे तबाहियूं ॾिनियूं अथनि, मनुष्यात ॾिनी अथनि। अचो त उन ज़ालिम जे ख़िलाफ़ 4 तारीख़ ते रोड रस्ता बंदि कयूं। जसकम पारां पिण कैनालनि जी अॾावत ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा कया विया। पिथोरे में पिण निसार आरिसर, शाइर अज़हर, निज़ाम देशी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। प्रेस क्लब पिथोरे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻुवाण चयो त सिंधु दरिया ते धाड़ो गैर क़ानूनी आहे। सिंध जे ज़मीननि ते फ़ौज वालार करे पई, जंहिंखे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। हुननि चयो त फ़ौरी तौरु सिंध दुश्मन मनसूबनि खे ख़तमु कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी रहंदो। कंदकोट में क़ौमी अवामी तहरीक पारां कैनालनि जी अॾावत ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। घंटा घर चौक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाण शरीक थिया। उन मौक़े ते कैनालनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। अॻुवाणनि जो चवणु हो त पाणी सिंधियुनि जे जियापे जो मसइलो आहे, कंहिं बि सूरत में कैनाल ठाहिणु न ॾींदासीं। नौशहरे फ़िरोज़ में राजपर बिरादरी पिणु कैनालनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कढियो। उन मौक़े ते अॻुवाण जो चवणु हो त सिंधु मां निकिरंदड़ तकरारी कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। एहतिजाजी मुज़ाहिरे जी सरबराही कामरेड ज़ैनब ऐं ॿिया करे रहिया हुआ। सरहाड़ी में पिणु क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज जी अॻुवाणी सदाम खोसो, आमिर सिंधी, ग़ुलाम नबी खोसो, महबूब खोसो, सिकंदर अली, मीर हसन ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाण चयो त अयाज़ लतीफ़ जे सॾ ते पंहिंजी ईद जूं ख़ुशियूं सिंधु दरिया जे नाव कयूं आहिनि ऐं सरापा एहतिजाज बणियल आहियूं। सिंधु हूंदो त ही सिंध हूंदी, सिंधु न हूंदो त सॼी सिंध बंजर ऐं बयाबान बणिजी वेंदी। असां सिंधु दरिया मथां कारपोरेट फार्मिंग जे नाले ते गैर क़ानूनी कैनाल अॾण कंहिं बि सूरत में न ॾींदासीं। कैनाल असांखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। असां तकरारी कैनालनि वारे फ़ैसिले खे मुकमल तौर ते रद्द करियूं था। सॼी सिंध में बदअमनी जी बाहि भरियल आहे। क़त्ल जा वाक़िया बि रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। हिंगोर जा भरिसां रसूलाबाद वटि ॻोठ में ज़मीन ते कणिक जे लाबारे दौरान हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे क़त्ल करे छॾियो। नौजवान अब्दुल सत्तार गोलियूं लॻण सबबि मारिजी वियो। संसद ज़ाल राशिदा पिणु ज़ख़्मी थी पई। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़िए जो केस बि दाख़िल थी न सघियो हो। कंदकोट में जाकिराणी ऐं चाचड़ खूनी तकरार हिकु भेरो ॿीहर भड़की उथियो। हिकु नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। जागिराणी बिरादरी जे हथियारबंदनि फायरिंग करे ज़फ़र चाचड़ खे क़त्ल करे छॾियो। चक भरिसां अगवा थियल टांवरी बिरादरी जा 4 मग़वी पुलिस बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। ॻोठ ईसा टांवरी वासी इरफान, राहिब, अब्दुल कादर ऐं वहीद अगवा थी विया हुआ, जिन खे बाज़ियाब कराइण जी दावा कई वई। ख़ैरपुर में गुम थियल नौजवान खे वेगे भाउ पारां क़त्ल करण जो इंकशाफ़ थियो आहे। जॾहिं त जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं जवाबदार ॾोह जो पिणु एतिराफ़ कयो आहे। जवाबदार जमील अहमद पंहिंजे भाउ नौजवान असलम ख़ासि अली खे नशो ॾियण बाद घुटा ॾेई बेदर्दी सां क़त्ल कयो ऐं लाश किचिरे में उछलाए छॾियो हो। सागड़ में बि बदअमनी ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। SSP सागड़ मुकमल तौरु गैर फ़ाल बणिजी चुको आहे। सागड़ सान्हे में बि मुतासिरनि खे अञा ताईं इंसाफ़ मिली नाहे सघियो। सागड़ सान्हे जा मुतासिर अॼु बि इंसाफ़ जा मुंतज़र आहिनि, जॾहिं त फुर जा वाक़िया रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि।
सागड़ भरिसां पेट्रोल पंप मालिक खां फुर वारो वाक़ियो बि पुलिस ड्रामो करार ॾियण लॻी आहे। फुर जा वाक़िया पिणु रोज़ जो मामूल बणियल आहिनि। काल्ह ॿिनि नौजवाननि खे जवाबदारनि ज़ख़्मी करे छॾियो। सागड़ भरिसां सिंजोरे थाणे जी हद खंभे पीर वटि जवाबदारनि फुर जी कोशिशि कई, जंहिं दौरान ॿिनि ॼणनि अताउर रहमान लगारी ऐं संसद माइट मोहम्मद उर्स लगारी खे मोटरसाइकिल ते सवार ॿिनि ॿुट ॿधल जवाबदारनि फुर जे इरादे सां हमिलो करे ज़ख़्मी करे छॾियो। धक लॻण सबबि ॿई ॼणा मोटरसाइकिल तां किरी पिया। ज़ख़्मी हालत में केतिरी देरि ताईं रोड ते पियल रहिया, जिन खे पुठियां ईंदड़ शहरियुनि खणी अस्पताल पहुचायो, जिते सियासी समाजी अॻुवाननि वॾे अंग में शिरकत कई। सिंझोरे पुलिस पारां मेडिकल लाइ लेटर जारी कयो वियो। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो हो, जॾहिं त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस पिणु के बि कोशिशूं न कयूं हुयूं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ऐं हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था तजिया ऐं तबसरा। सियासी इख़्तिलाफ़, क़ौमी मसइलो ऐं आसिफ़ ज़रदारी खां नफ़रत जो सबबु जे उनवान हेठि डॉक्टर बरकत नूनारी लिखियो। गॾियल हिंदुस्तान ते क़ाबिज़ बरतानवी साम्राज्य हिकु शातिर पॉलिसी हूंदी हुई त डिवाइड एंड रूल, जंहिंखे आम फ़हम में खणी इहो चइजे त माण्हुनि खे मज़हबी फ़िरके वारनि ऐं अंदरूनी इख़्तिलाफ़नि में विरहायो ऐं मथनि हुकूमत जारी रखो। पूरी दुनिया जे अंदरि मुख़्तलिफ़ आलमी ताक़तूं, मुख़्तलिफ़ मुल्क ऐं मुल्कनि जे अंदरि मुख़्तलिफ़ सियासी तनज़ीमूं पंहिंजे मुफ़ादनि जी तकमील जे लाइ मुख़्तलिफ़ सियासी हिकमत अमली ते अमल कंदियूं आहिनि। जीअं सोवियत यूनियन पूरी दुनिया में पंहिंजा मुफ़ाद हासिल करण लाइ सोशलिस्ट इनक़लाब जो नारो ॾिनो। अमेरिका कम्यूनिस्ट फ़िक्र खे ख़तमु करण लाइ मज़हबी जनूनियत फहिलाई। चीन ग़रीब मुल्कनि जी मदद जे नाले ते कारोबारी राहदारी हासिल करण लाइ श्रीलंका, पाकिस्तान ऐं अफ्रीका जा सामूंडी बंदर हथ करे वरिता। आलमी ताक़तनि ऐं रियासती पॉलिसियुनि वांगुरु मुख़्तलिफ़ सियासी तनज़ीमूं बि पंहिंजा मुफ़ाद हासिल करण लाइ हिकमत अमली तय कंदियूं आहिनि। जीअं इंडिया जे अंदरि BJP हिंदतवा जी पॉलिसी ते हलंदे पंहिंजे इक़्तिदार खे हासिल कयो ऐं हींअर ताईं हिंदतवा जी उन हिकमत अमली हेठि पंहिंजो इक़्तिदार क़ाइमु रखियो पई अचे। बांग्लादेश जे अंदरि शेख हसीना वाजिद आज़ादी जी जंग दौरान थियल क़त्लेआम ऐं ज़ना में मुलविस जमायती मौलवियुनि जे एहतसाब जो नारो हणी पंहिंजे इक़्तिदार खे वधाइण जी कोशिशि कई। नेपाल जे अंदरि कम्यूनिस्टनि इक़्तिदार हासिल करण लाइ इंडिया जी मुख़ालफ़त जो नारो हणी चीन खां मदद वरिती। पाकिस्तान जे अंदरि मुहतरमा बेनज़ीर भुट्टो जी पीपल्स पार्टी, जेका जनरल ज़िया जे मौत खां पोइ एंटी एस्टेब्लिशमेंट जो नारो हणी निकिती, उहा जॾहिं पंजाब, KPK ऐं बलूचिस्तान मां घुरिबल सियासी हिमायत हासिल करे न सघी त सिंध कार जो सहारो वठी प्ले बार्गेनिंग जी पॉलिसी इख़्तियार करे हुकूमत में ऐं मुख़ालिफ़ धुर में रही पंहिंजी सियासत हलाई। मुहतरमा बेनज़ीर भुट्टो जे क़त्ल खां पोइ सिंध में जेका अवामी बग़ावत उभरी हुई, उनखे रोकण ख़ातिर एस्टेब्लिशमेंट मजबूरन पीपल्स पार्टी खे मशरूत इक़्तिदार ॾिनो। इक़्तिदारी ऐवाननि में रही आसिफ़ ज़रदारी इहो अंदाज़ो लॻाए वरितो त हाणे जेकॾहिं पीपल्स पार्टी हिकु भेरो बि मुख़ालिफ़ धुर में वेठी त पीपल्स पार्टी ख़तमु थी वेंदी। तंहिं करे कंहिं बि सूरत में इक़्तिदार छॾणो कोन्हे, पोइ भले केतिरा बि ॾुखिया शर्त छो न क़बूल करणा पवनि। एस्टेब्लिशमेंट त ज़रदारी खां वधीक ॼाणे थी त पीपल्स पार्टी इक़्तिदार में रहण लाइ हर शर्त क़बूल कंदी। तंहिं करे पीपल्स पार्टी खां हर उहो कमु करायो वियो जेको जाम सादिक, गौसली शाह, अरबाब रहीम ऐं लियाकत जतोई जहिड़नि लूलनि लंगड़नि मोहरनि जे बि वस में न हो। आसिफ़ ज़रदारी जी पीपल्स पार्टी हिकु नई हिकमत अमली इख़्तियार कई, मतिलबु आवाम खे मुझायो ऐं पंहिंजी हुकूमत जारी रखो। नंबर 1, समुंड, सामूंडी जज़ीरनि, सामूंडी किनारनि ऐं सामूंडी बंदरनि तां सिंध हुकूमत मुकमिल तौर दस्तबरदार थी। एतिरी हद ताईं जो समुंड जे अंदरि थोरे सामूंडी किनारनि तां मच्छी मारण जी इजाज़त सिंध हुकूमत ॾेई नथी सघे। इहो इख़्तियार सिर्फ़ु नेवी खे मुंतक़िल थी चुको आहे। सिंध जा माहिगीर फ़ाक़ाकशी ते मजबूर आहिनि। नाले में मौजूदु फ़िशरीज़ मिनिस्ट्री ऐं फ़िशरीज़ खातो सिर्फ़ु मुफ़्त जे माल ते करप्शन पियो करे।
जॾहिं मच्छी मारण जो इख़्तियार सिंध हुकूमत वटि कोन्हे त पोइ पूरे खाते जूं पघारूं ऐं बजट छो रखियलु आहे। नंबर 2, कराची में सुल्तानाबाद मच्छर कॉलोनी खां वेंदे शीरीन जनाह कॉलोनी सुमेत कियामाड़ी ज़िले जी 3000 एकड़ ज़मीन पठाण कब्ज़ेगीरनि जी मार्फत सरकारी सरपरस्ती में विकिरो कई वई। नंबर 3, कराची में DHA उर्फ़ डिफेंस वटि फेज़ 7 ऐं 8 जी त पूरी लिखत बि मौजूदु कोन्हे, छो त उहा त ज़मीन हुई ई कोन। उते सामुंडी किनारे खे लटे ज़ोरी ज़मीन ठाहे प्लानिंग कई वई। नंबर 4, एंगरो फारस जे नाले ते ठठे सिजावल बदीन ऐं दादू में ॿेले खाते जी ज़मीन लीज़ करे बाद में प्राइवेट ज़मीन करे विकिरो कई वई। नंबर 5, मियाणी ॿेले जी 4000 एकड़ ज़मीन ज़रई मक़सदनि लाइ ॼाण आहे, बाद में प्राइवेट बिल्डरनि खे विकिरो कई वई, जेका ज़मीन हैदराबाद बाईपास जे भरपासे खरबे रुपयनि जी हाउसिंग मनसूबनि जे नाले ते विकामजे पई। नंबर 6, बिरिया टाउन खे 84,000 एकड़ ज़मीन लीज़ करे समें क़दीमी ॻोठ बिल्डोज़ कराया विया। सुप्रीम कोर्ट वसीले मल्क रियाज़ खे पिले बारगेन ॾेई कोर्ट जे ज़रिए पैसा वरिता विया ऐं हींअर उहो साॻियो ई पैसो पंजाब खे यूनिवर्सिटी ठाहिण लाइ ॾिनो वियो। नंबर 7, जुलाई 2024 में कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले ते ग्रीन पाकिस्तान खे लखें एकड़ ज़मीन ऐं सिंधु नदी ते 6 केनाल तइमीर करण जी इजाज़त पाकिस्तान जे सदर आसिफ ज़रदारी ॾिनी। पीपल्स पार्टीअ जी क़यादत तोड़े सिंध हुकूमत जेका मकारी ऐं मुनाफ़िकी बेरिया टाउन जी ज़मीननि जी लाइ कई हुई, उहा साॻी मकारी मुनाफ़िकी केनालनि बाबति जारी अथनि। हाणे बुनियादी मसइलो इहो आहे त ग्रीन पाकिस्तान उर्फ़ फ़ौजी इस्टेब्लिशमेंट ऐं पंजाब हुकूमत जॾहिं चोलिस्तान केनाल जो इफ़्तिताह कयो त उन्हनि सिर्फ़ु इहो हवालो ॾिनो त जुलाई 2024 में केनालनि जी मंज़ूरी सदर आसिफ ज़रदारी ॾिनी आहे। पाकिस्तान में आईने कानून जी त गुंजाइश ई कोन्हे, पर हिकु मुरवज पॉलिसी इहा रही आहे त जेका अथॉरिटी कंहिं मनसूबे जी इजाज़त ॾिए थी, उहा अथॉरिटी उहो मनसूबो रद्द करे सघे थी। तंहिं करे सदर ज़रदारी केनालनि जे रद्द करण जो ऐलान करे। पीपल्स पार्टी पंहिंजी मकारी ऐं मुनाफ़िकी छॾे वफ़ाक़ी हुकूमत खां लिखत में मुतालबो करे त केनालनि जी तइमीर रोके उहो मनसूबो कालाबाग डैम वांगुरु दफ़न कयो वञे। जेकॾहिं सदर ज़रदारी ऐं सिंध हुकूमत इहो नथा कनि त पोइ केनालनि जे मामले में सभ खां वॾा ॾोहारी ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी वारा आहिनि। पोइ केनालनि ख़िलाफ़ जदोजहद जो रुख़ बि वफ़ाक़ इस्टेब्लिशमेंट पंजाब हुकूमत ऐं पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ गॾियल क़ौमी जदोजहद हुजणु घुरिजे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं डॉक्टर बरकत नूनारी जो लिखियल लेख। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन